Assalamualaikum. Maman sidik mituar wa bahala. Hamdo bari tala. Yo Allah या ए जंहिं जंहिं सत ज़मीनूं सत आसमान छहनि ॾींहंनि में पैदा कयाई, पोइ अर्श खे पैदा करण जो इरादो कयाई। अल्लाह अकेलो आहे, अल्लाह ॼाणंदड़ आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं जेको पंहिंजे रहमत बरसात खां अॻो ख़ुशख़बरी ॾींदड़ हवाऊं मोकिले थो, ककरनि खे वसाए थो, हर क़िस्म जा मेवा उपाए थो। अल्लाह रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं हर शइ ओभर उपायाई ऐं उन जे ज़रिए सावक खे फुटायो, जंहिंमां सथियल दाणा संग उपायाई, खजिन जे ॿूर मां गोशा। इहो अल्लाह ई आहे जंहिं अल्लाह जेको महबूद बरहक ऐं मक़सूद मुतलक आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं राति खे सुकून बख़्शींदड़ बनायो ऐं सुबुह ऐं सिज ऐं चंड खे वक़्तनि जे हिसाब लाइ पैदा कयाई, जेके हिकु ॿियनि खां अॻिराई नथा कनि। अल्लाह आम ऐं ख़ासि ते बेहद रहम कंदड़ आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं तारनि खे मुक़ररु फरमायो त जीअं उन्हनि जे ज़रिए ख़ुश्की ऐं समुंड जे ऊंदहि में रस्ता लहो ऐं खखड़ीअ खे फुटाए थो। अज़ीम ख़ुदा अल्लाह हर क़िस्म जे तहज़ीम ऐं आला शान आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं राति ऐं ॾींहं ते अच वञ में, उन्हनि जे घटि वधि में, समुंड में, ॿेड़ियुनि सां शयुनि जो हलणु जेके माण्हुनि खे फ़ाइदो ॾियनि थियूं। अल्लाह इबादत जे लाइक़ु आहे, रहम कंदड़ आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं अंगूर ऐं ज़ैतून ऐं ॾाणुनि जा हिकु जहिड़ा ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा बाग़ आहिनि। उन्हनि जे मेवनि, उन्हनि जे पचण ॾांहुं ॾिसो, बेशक उन्हनि में निशानियूं आहिनि। जेको आम ऐं ख़ासि खे बख़्शींदड़ आहे, रहम कंदड़ आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं हर क़िस्म जा जानवर पखेड़ियाई, रत ऐं छेणे जे विच मां खीर पैदा कयाई, जेको इज़त ऐं अज़मत जो मालिक आहे, रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं रिढुनि मां नर मादी, ॿकरियुनि मां नर ऐं मादी पैदा कयाई, ऐं उठनि मां नर ऐं मादी, ऐं ॻहनि मां नर ऐं मादी पैदा कयाई। ख़ुदा अला हर शइ खे पैदा कंदड़ आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं जानदार खे बेजान मां, बेजान खे जानदार मां पैदा कयाई, साह वारे खे सुके मां, सुके खे साह वारे मां पैदा कयाई। सभु सना हमद तारीफ़ूं अल्लाह लाइ आहिनि। अल्लाह महबूद हिकु आहे, उन खां सवाइ को महबूद न आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं पैदा कयाई माखीअ जी मख, ठाहे थी जबलनि, घरनि ऐं वणनि में, मानारनि में, हर क़िस्म जे मेवनि सां रंगारंगी, जंहिंमें तंदुरुस्ती आहे माण्हुनि लाइ। बेशक उन में निशानी आहे। अल्लाह ख़ालिक़ ख़ल्क़ींदड़ आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं हलाया ब समुंड, ही मिठो आहे, तमामु मिठो, ही खारो आहे, तमामु कड़ो, ऐं रखियाई उन जे विच में पर्दो रोकियल आद। अल्लाह रहमान रहीम आहे, रहम कंदड़ आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं ख़ल्क़ियो इंसान खे ॾाढी सुहिणी सूरत में, अव्वल आख़िर, ज़ाहिर बातिन, रऊफ़ रशीद, करीम हकीम आहे, करीम रहीम आहे, ख़ासि ऐं आम ते एहसान रहम कंदड़ आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं पंहिंजे रब अलाह खां दुआ घुरंदा आहिनि त जेकॾहिं असांखे सालियो औलाद ॾींदे त शुकुर कंदड़ थींदासूं। अल्लाह लाइक़ु तहज़ीम आहे, गमतार आहे, महिरबान आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं
मिठूअ जूं आसूं मेडूं पुॼाए मतिलब नेक मक़सद हासिल थियनि ख़ुशियुनि सां भरियो झोलियूं भरियो माज़ी हाल मुस्तक़बिल में बाजारा करियो बाज रहम करम अल्लाह बाजारो बुरदबार महिरबान रहम कंदड़ आहे इहो अल्लाह ई आहे जंहिं जेको रात रसाईंदड़ ख़ासि आम ते अहसान कंदड़ आहे जंहिंजी रहमत दुनिया में आम ऐं आख़िरत में मोमिननि लाइ ख़ासि आहे दुनिया बि भली करे ऐं आख़िरत बि भली ख़ुशियूं ख़ुशहाली अता करे अल्लाह महिरबान आहे इहो अल्लाह ई आहे जंहिंजी रहमत वसी आहे सुकून ॾींदड़ आहे रोज़ी ॾींदड़ आहे रहम कंदड़ आहे जेको बख़्शणहार महिरबान आहे करम रहम कंदड़ आहे इहो अल्लाह ई आहे जंहिं